ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद शहदादपुर अली असगर बरोई शहदादपुर में मुग़ल लाइसेंस पाकिस्तान पारां गवर्नमेंट प्राइमरी मुग़ल शाही मस्जिद स्कूल में मुग़ल अलाउंस पाकिस्तान जी अगवान मिर्ज़ा अदनान बेग हाशिम खान तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मोहम्मद अनवर जरदारी आल सिंध प्राइवेट स्कूल एंड कॉलेज एसोसिएशन शहीद बनज़ीराबाद जे सदर मिर्ज़ा इशफाक बेग मिर्ज़ा मोमिन बेग मिर्ज़ा यासीन बेग मिर्ज़ा इफ्तार बेग मिर्ज़ा यासिर बेग हेड मास्टर सैयद परवेज़ अली शाह जी निगरानी में स्कूल के गरीब शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मुफ़्त स्कूल ड्रेस उबराइण जी तक़रीब मुनक़द कई वई। उन मौक़े ते मुग़ल अलाउंस पाकिस्तान जे अॻवाननि ऑफिसरनि ख़िताब कंदे चयो त तालीम इंसान लाइ टी अख आहे। माज़ी खां वठी सरकारी स्कूल इल्म जे रोशन घर रहंदा पिया अचनि। अहिड़नि सरकारी स्कूलनि में अक्सर ग़रीब तबिके जा ॿार इल्मु पिराइनि था। अहिड़ा ज़हीन शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई करण सां सदन में सफ़ाई जी बहितर आदत पवंदी। पिणु मंझंदि तालीम पिराइण जो वधीक चाह पैदा थींदो। मुग़ल अलाउंस पाकिस्तान जे अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त मुग़ल अलाउंस पाकिस्तान मुल्क जी कुंड कुड़िछ में तालीम वाधारे लाइ ॾींहुं राति हिकु करे बिना कंहिं फ़र्क़ु रंग नसल जे सरकारी स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारनि खे मुफ़्त ड्रेसूं मुयसरु करण जे लाइ कोशान आहिनि। उन मौक़े ते तक़रीब में शरीक महिमाननि जे हथां 55 ॿारनि खे ड्रेसूं ॾिनियूं वयूं।